दिलू, ओ दिलू दाल खोर। चओ हुकुम करे गिदामड़ी वरी केड़ी तकलीफ़ थी? एक बात तो बताओ, शादी से पहले कोई ऐसी मर्दानगी वाली बात बताओ मुझे। शादीअ खां पहिरों सफ़ा मां मुड़ुस माण्हू हूंदोसि ऐं ख़बर ॾी फ्यास सां गॾु धाड़ा हणंदोसि ऐं कुहाड़े जी छांग कंदुमि, रस्ते वारे माण्हू सां विढ़ंदो अचंदुमि ऐं शादीअ खां पोइ सफ़ा भाड़ियो थी वियो आहियां। पर हिकु ॻाल्हि ॿुधाए, क्या? हिकिड़े ॾींहुं छा थियो, घर में मां सुतो पियो हुउमि, इते मां सफ़ा जवान असुल बाक़ाइदे मुछां मुंहिंजे ठूठ जॾियूं आहिनि ऐं मुंहिंजी अम्मा नंढड़ी आहे अञा बांबड़ा थी ॾे पई ऐं अबो मुंहिंजो नओं अञा खट खे वठी बीहे पियो। क्या क्या? अम्मी मतलब छोटी, अबू छोटा, आप बड़े? हा, मूंखे मुछां हलाइनि पियो। छो तोखे एतिराज़? 7 चोर मुंहिंजे घर में घिरिया, जीअं वठ थी आया, अची मां फायरिंग शुरू कई, अची फायरिंग शुरू कई। घणेई चोर के अंधा थिया, के किरिया, के फटी थिया। असुल ईअं करे वाह थी वई। अरे दिलू, ये तो बताओ, तुम्हारे पास तो बंदूक नहीं है और इतनी फायरिंग कैसे की तूने? ॻाल्हि ई आई न, उन ॾींहुं कुटी करे खाधमि उन जे लाइ पेट में जेके वकड़ पवनि पिया